गर्दन जो दरिया। खबर है एतरो तुम भी ठाओ को नहीं। क्या तो के बदन सा ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे? अदा हिननि जे करे मुझे मथा हथ कयो। आलम खान तो का वॾो आहे, माफ़ी वठ उनका। मां चवाई तो आलम खान का माफ़ी वठ। आलम खान माफ़ कर, आइंदा ईअं कोन थींदो। लगाम ॾेई छॾ हिननि खे एतिरो छुड़वाक न छॾ, न त हितो खे बि मुसीबत में विझंदा ऐं पंहिंजो पाण खे मुसीबत में विझंदा। इन करे चवां थो हिन जाहिरनि जो लगाम छिके रखो। अचो था। हिननि जे करे तव्हां मुंहिंजे मथां था कयो। बड़े वॾो को बेवकूफ़ आहीं, सॼे कम जे मथां पाणी फेरियो। आलम खान बहाना ॻोल्ही थो वठे। वो कहिड़ी माल बि पंहिंजी भेण खे वनवा मां उथारे छॾींदो। तूं सब्र कर, हिकु भेरो तुंहिंजो निकाह थी वञे ऐं कुंवार असां पंहिंजे घर वठी अचूं। इहो ई आलम खान जेकॾहिं गोॾनि ते वेही झुकजी करे तोखां माफ़ी न वठे त तूं मुंहिंजो नालो ई मटाए छॾजां। हाणे छॾ, चप खणी मिला कया अथई। अच। छा ॻाल्हि आहे? छा कंदो तो अची? ख़ैर त आहे? ऐसा बनीअ ते वियो हुअसि, पाणी पियो भरायां, अधु बारो रहिजी वियो। इहो कमदार फोटो अची पाणी बंदि करायो अथई। खणी जो असां बना विराया आहिनि, पर असां ॿाहिरनि कॾहिं हिक ॿिए जो पाणी बंदि न कयो आहे। इहो मौलू केरु थींदो आहे पाणी बंदि करण वारो? असां ॾाढो चयोमांसि, अधु कलाक छॾ, पर न मुड़ियो। अदा साईं, तव्हां फोटे सां हुज रखी, उन जो नतीजो इहो अथव। इन जे करे चवंदो आहियां त अहिड़नि खे जुतीअ जी नोक ते रखो। गुलाम निभागे जे मथे ते हथ मुंहुं इन करे रखियो हो त अदे अकबर खान जो पाड़ू खोटींदो, पर हे निभागो त न अदे अकबर खान सां सचो न असां सां सचो। थोड़ा ॾे ख़बर अहिड़ो ठाउको कॾहिं खां थियो? जो असांजो हलंदड़ पाणी तो बंदि करी। सराणा खान, तव्हांजो टाइम पूरो थी वियो, तॾहिं मां पाणी बंदि करायो। तोखे ख़बर आहे न त अदे अकबर खान ऐं असांजे विच में पाणी विरायल आहे। रेस वधे पाणी मूं हवाले करे छॾियो आहे, हाणे पाणीअ जी विरछ बि मां कंदुसि। चइबो त हाणे तूं एॾो ठाउको थी वियो आहीं जो पाणी जी विरासत तूं कंदे। रेस राणा खान, कमदार पोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे या न। मां ठाउको न आहियां, तूं त ठाउको आहे न। अड़े हल, मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि। अदा साईं सां तो वात न भञी विछाए। अदा जेकॾहिं बतुकाज नथो करी त ख़ैर आहे, बाक़ी मां पंहिंजी कुंवार खे दुल्हन ऐं शरनाइनि सां वठण लॻो। कहिड़ो लाचार आहे? सुभाणे सुबुह जो 5 ॼणा वठी वञी कुंवार खे निकाह कराए वठी ईंदासीं। चाचा, ईअं कॾहिं बि कोन थींदो। नाच दुल्हन सां अरे दुश्मन जे सीने ते मुंग ॾरींदासीं। चाचा, मलार सही पियो चई। आलम जे छातीअ ते लत रखी कुंवार वठी ईंदासीं। अदा हथ नथो करी, हले न कर, पर ढोल शरनायूं तो वॼायूं न। जेकॾहिं उहे न वॼायूं त पोइ मलार जी शादी थी या कांध को। खैर घुर छोरा गुलू, खैर घुर। शादी है, कांध पोरी छाजो? चाचा, शादी आ, ज़ाहिर आ ढोल त वॼंदा न। खुशी आ, खुशी त मल्हाइणी पवंदी न। अदा गुलू, गवर्नमेंट भी का चरी कोने जो 60 सालन को माण्हूअ खे
रिटायर करे छॾी दिया तो चाचो भी रिटायर मास्टर इन वारे दिमाग में गाल वेही कोन थी। मुझे दिमाग में गाल वेही वई आ तव्हां के हाणे जीअं खपे न तीअं वञी कयो मां बस कई। बाबल साईं ये समूरो तव्हांजी शूट जो नतीजो आहे। ॾींहों ॾींहुं राणे खान जा कदम अॻिते वधंदा पिया वञनि। बाबा साईं जेकॾहिं अञा ख़ामोश रहियासीं उहो ॾींहुं बि परे न आहे जो राणा खान अची नो ताक़त ते कब्ज़ो कंदो। अञा इन राणा में एतिरो दम ई न जो असांजे साम्हूं थी बीहे। बस हू कंहिं न कंहिं बहाने सां जहिड़ो थो जुटम चाहे। हिन वक़्तु त मुंहिंजो ॾोह न हो न बाबल साईं, पोइ छो विड़ियो? अधु कलाक गुज़री वञे हा पानी बंदि करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबल साईं हू अलाए केतिरा दफ़ा असांजो अचे विच में पानी बंदि करे विया आहिनि। बुढा बड़े हू चाहीनी छेड़ो था। बाबा साईं पोइ इहो इन्हनि जो शौक़ पूरो कयो छो त कमज़ोर असां बि न आहियूं। वधाइण जो राणा खे हर हद क्रॉस करण जो राणा खे ओए उनखे मां ॿुधाईंदुसि जहिड़ो छा थी। अरे रे हाणे ॿुधायो जेकॾहिं मां तव्हांखे न पियो चवां ठाहु किथे न पिया आधा गुल न मुया भा तुम मजाक कंदा नी तू मजाक में चिड़ी पेंदो अदा नाराज हो दिन अॻिते घंटे सां मजाक कोन कंदा यार। कन खोले ॿुधो जेकॾहिं मूंसां ॿी रीते वीते मजाक कई थो त इहा खल पुठीअ तो लाहे छॾींदो सां। ना था कोन कंदा नी असां कहिड़ो लाचार आ जेकर तुम्हें बर्दाश्त कोनी तो छो कना दे अॼु छॾियां थो ॿी रेडी का हरकत कई थो न बख्श कोन कंदो सां। गोह के खणी कुटी गोले शिकारनि जा घर। अरे रे ये छा चई हा हलाने हल कुहाड़ी ॾिसींदो एड़ा गोडा कुटींदो था एड़ा गोडा कुटींदो था जेको ॾिसंदी चवंदी गोडा मां चटे वई दे जा। हलण पिलण का हलाक थींदे हितां कीले खणी घर उछलाईंदो था रंधिणे में माइट मानी बि कोन गई हो सॼी उमिरि पियो तो छट जा आगे भेनो सा तव्हां ये कोन मरन बीहो त मां तव्हांखे ॾिसां थो। अच अरे हा हमलो उस्ताद कमी पड़ी हाथी को उस्ताद भजन जी कर वरी या पुलिस ने गिची में पहुंच दो ठाओ की दीदा राणा खान मां ॾिसां पियो त रोज़ बरोज़ तुंहिंजूं डिंगायूं वधंदियूं पियूं। हिन खां पहिरीं जो मुंहिंजा ही हथ तुंहिंजे गिरबान ताईं पहुचनि राणा खान। मां चयो त सुधरी वञ। मता इहा ग़लती करी अकबर खान पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾ त को तूं हाणे असांजी गिचीअ में हथ विझंदे ऐं असां चुप करे वेही तोखे ॾिसंदासीं घणो तुंहिंजो लिहाज़ कयोसीं। वो वक्त हाणे खाई वियो आहे अकबर खान। जॾहिं असां तुंहिंजी इज़त कंदासीं ऐं तूं असांजी तज़लील कंदो हुए। हाणे जेकॾहिं लठ ओलारियई लठ जो जवाब कुहाड़ीअ सां ॾींदोसांइ। वाह राणा खान वाह वाह। राणा खान चइबो त तुंहिंजो कद पुत एतिरो वधी वियो आहे जो हाणे तूं अकबर खान खे धमकियूं ॾियण ते लॻी आहियो हीअं न? अकबर खान भुलियल हुई तोखे जवाब ॾियण जी सक राणा खान में पहिरियां बि हुई हाणे बि आहे पर मां तुंहिंजी इज़त कंदो हुउसि।
इन करे ख़ामोश रहियसि। पर हाणे जॾहिं तो असां सां सभु रिश्ता ख़तम करे चुको आहियूं त पोइ छा लाइ तुंहिंजी इज़त कयां? हाँ? इज्जत? अरे राणा खान तुझे इज्जत की मुझे का जरूरत ना है। पर हाँ हिकड़ी ॻाल्हि याद रख राणा खान, ये जेके मुंहिंजा माण्हू आहिनि न, इन्हनि खां कुझु परे रहंदो कर, परे रहंदो कर। हाँ राणा खान, हिकड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधी छॾ, गौर सां। वीहर तो जेकॾहिं मुंहिंजे माण्हू ते हथ खयो न राणा खान, त पोइ घर में कीड़ीअ जी खल लाइ छॾींदुसि। खल। बस कर अकबर खान, बस। इज्जत सां ई तां निकिरी वञ। जेकॾहिं मूं होश में आयो न त पोइ तूं पंहिंजनि हिननि हमराहनि सां हितां ज़िंदा सलामत कॾहिं बि गॾु कोन ॾींदे। बस है। अकबर खान के मारने तो सवलो कम ना है राणा खान, जेतिरो तूं सम्झी पियो। मां चवां थो अकबर खान हितां निकिरी वञ। बस बस, वाह तगड़ो छोरो तो अकबर खान के खिलाफ ज़बान खोले। अरे जेकॾहिं बिड़क बि ॿाहिरि कढी थी न त पोइ अकबर खान तुंहिंजी ज़बान टाकड़े मां छिक के ॿाहिरि कढी छॾींदो, ॿाहिरि कढी छॾींदो। सीनो पंगु न करे वेठो थाए। लॻो राम न, वक़्तु न आहे रत वहाइण जो। जॾहिं वक़्तु आयो न त मां पाण तुंहिंजे हथनि में बंदी कंदुसि। हा राणा खान, हा ठीक आहे, तोसां आख़िरी भेरो ॻाल्हाइणो, आख़िरी भेरो। इन खां पोइ जेकॾहिं तो का बि ॻाल्हि कई न त पोइ अकबर खान न, ही मुंहिंजा हथियार तोसां ॻाल्हाईंदा, मुंहिंजा हथियार। राणा खान अचो। छेड़ा दो लुड़ बखेड़ा, आ रिश्तन जो टकरा, आ रिश्तन जो टकरा। ये दुनिया दर्दन जो दरिया। अकबर खान, हाणे वक़्तु अची वियो आहे हिक ॿिए खे तोड़ण जो। आख़िर केसी ताईं हिक ॿिए खे ईअं उछल ॾींदा रहंदासीं। निभागी सियाणीअ खे चयुमि त महल सां अची कुंवार खे सिंगारजांइ, अञा ताईं अलाए काथे गायब आहे। खूब शाम जो ईंदा, अञा वक़्तु पियो आहे। कुंवार खे सिंगारण में बि वक़्तु लॻंदो आहे। पोइ जीअं तुंहिंजी मर्ज़ी, सियाणी ने न मोकिल। बादल तूं वञी नानी सियाणीअ खे वठी अच। भाॼाई, इहा नानी सियाणी मूंसां ईंदी? नानी सियाणीअ खे पैसा बासिया आहिनि ऐं उहे पैसनि जे करे कारे जबल ते बि चढ़ी वेंदी। वञ, हाणे तूं वञी हुनखे वठी अच। ठीकु आहे भाॼाई, मां वठी थो अचांसि। अदी जी ख़बर ॾे। कहिड़ा हाल तो पुछे राणी जा? जॾहिं खां वनवाह में वेठी आहे त अखियुनि जो पाणी असली बीहेसी कान थो। हुन जा नसीब, हाणे असां छा था करे सघूं? मस्तानी ॾे फोन कयां ऐं हुन सां भॼी निकिरां। न अदावारनि जी इज़त मिटीअ में मिली वेंदी, पर अदावारनि जे करे मां पंहिंजी ज़िंदगी बि त ज़हर नथी करे सघां। मां पंहिंजे मस्तानी सां निकिरी थी वञां। उन ॾे फोन कयां थी त हू अची पके ते बीहे ऐं मां हितां बुरको पाए पोइंदर खां निकिरां थी ऐं रेस जी कमंद वारी बनीअ मां विचां निकिरी पके ते वञी पहुचां। आखिर इहा ई त वाट आहे, न त मल्हार त जिंदगी अज़ाब बणाए छॾींदो। मल्हार खां वधीक
इते ज़ालिम इंसान बियो को हूंदो ई कोन। हाँ, फोन कया मां मस्ताने दे ऐं चवांसि त मूंखे त हमेशा हमेशा जे लाइ वठी वञे। हेलो मस्तानी जे खणी छॾ फोन खे, शादी जो माहौल लॻो पियो आहे। छॾिस। मस्तानी जो फोन आहे। तो छॾ मस्तानी खे, माठ करे नथो वञे। फोन खण मस्ताना, खण। छो न तू खणी? काॾे? देखो फोन खण मस्ताना, खण। छो न तू खणी? वञ वञ, हल ऐं मोटर जी कजां। वसाई अञा हिते बीठी, शादी ते न थई वञो छा? मां त निकरां पई, पर तू न हलंदे छा? वसाई गोराम खे मोकिलिया तो, मां मता न वञा। अदा साईं, तव्हां बि हलो हा न। जेकॾहिं तव्हां न हलंदव त सुल्तान दिल में कंदो। गोराम आलम खे त असांजी शिकिल ई कोन थी वणे। अजायो शादी में हली कयूं न कन। तू त वेंदे सुल्तान जे तरफां। आलम खान खे तुंहिंजी शिकिल वणे या न वणे, न जो कहिड़ो फर्क तो पवे। वसाई तव्हां निकरण जी कयो, थी सके तो त मां तव्हांजे पोयों अचां। अदा साईं, असां त वञूं था, पर तव्हां कीअं बि करे अचिजो। तू हल अदा, पाण त हलूं। हिन खे बि घर में वेहणो कोन ईंदो। असां खे ॿुधाए तो त मां उते कोन ईंदसि। असां खां पहिरियां उते पहुची वेंदई। चङो ठीकु आहे, तव्हां हाणे निकरण वारी कयो। हलो हितां मां पाण ई पुॼी वेंदुसि, जंहिं बि निकरण वारी हूंदी। हा हा, असीं वञूं था। हलो शाबाश मत कयो, हल गुराम हल। हेलो मस्तानी। छा लाइ मस्ताना? तू रोई पई? तू मुझे रोने की छड़, मुझी गाल बुध। हुकुम कर मस्तानी। तू चवंदो आई न त तू जॾहिं भी हुकुम कर ऐं असां भॼी हलंदासे। हाँ त पोइ अॼु अच मस्ताना। छा अॼु? हाँ मस्ताना, मूं सोचे समझे फैसलो करे छॾियो आहे त मां बाक़ी जिंदगी तोसां गुज़ारींदसि। इन करे मस्ताना, जेतिरो जल्द थी सघई निकरी अच। न मस्तानी, अॼु न, सुभाणे भॼी हलंदा। सुभाणे न मस्ताना, अॼु 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 मां त नथो अची सघां। सुभाणे अॼु तोखे हलणो अथई त हल, न त ज़िंदगी में मां तोसां कॾहिं बि न ॻाल्हाईंदसि। हाणे मां तोखे कीअं सम्झायां मस्तानी त मां अॼु नथो अची सघां। सुभाणे तूं सुभाणे के छॾ, बस मूंखे एतिरो ॿुधाए त तूं अॼु अचें थो या न। मुंहिंजी मजबूरी खे सम्झ मस्तानी, अॼु न, बाक़ी सुभाणे मुंहिंजो वाइदो आहे त। मस्तानी मस्तानी, प्यार करे थो कोई कहसा
को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया पिरिया जी याद सताए कछा करियां। हाँ हुन जो प्यार रुलाए कछा करियां। पिरिया जी याद सताए तछा करियां। ये दुनिया आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया